अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु तमामु बहितरीनु फिल्म जी शूट थी रही आहे। तमामु बहितरीनु ही फिल्म आहे, फुल एक्शन कॉमेडी फिल्म आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जी तेज़ीअ सां शूटिंग जारी आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म में कहिड़ा अदाकार कमु करे रहिया आहिनि। ख़ादिम हुसैन थहीम उर्फ़ सूतली सूबेदार, सतार नोहाणी, इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा बहितरीनु नाले वारा अदाकार पिणु हिन फिल्म में शामिल आहिनि ऐं कमु करे रहिया आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो डायरेक्टर केरु आहे ऐं राइटर केरु आहे। दोस्तों हिन फिल्म जो राइटर आहे ख़ादिम हुसैन थहीम ऐं डायरेक्टर आहे इमरान मला। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो नालो आहे सौदागर। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही ईद उल उज़ा ते रिलीज़ कई वेंदी ही फिल्म। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही कहिड़े चैनल ते फिल्म रिलीज़ कई वेंदी। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सूतली सूबेदार यूट्यूब चैनल ते ही फिल्म रिलीज़ कई वेंदी। दोस्तों उम्मीद आहे तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगरि तव्हांखे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो।